आज बिल्कुल नाज़रीन चौमासी जी बरसातन रहमत बजाए जेको आहे ज़हमत बणिजी वई आहे। मुसलसल जेको आहे बरसात पवण सबब जेको आहे सेवण जे आसपास इलाइक़नि में जेको आहे बारिश शदीद नुक़सान करे छॾियो आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ॻोठ बाग यूसुफ में, जिसे जेको आहे बरसातनि सबब कच्चा घर जेको आहे डही पट थी विया आहिनि। ॻोठाणा बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि जेके खुले आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन महिल ताईं मक़ामी इंतिज़ामिया तरफ़ां का बि हिननि जी माली मदद या को बि हिननि सां जेको आहे सहकार न कयो वियो आहे। वधीक मुतासिर ख़ानदान जा माण्हू असां सां मौजूदु आहिनि। अचो त असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त घर ॾहण खां पोइ हिननि जी ज़िंदगी ॼण मफ़रूज बणिजी वई आहे त हीअ ज़िंदगी खुले आसमान हेठि कीअं गुज़ारे रहिया आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं, संदन जा कहिड़ा वीचार आहिनि। साईं ॾाढो नुक़सानु थी पियो। असांजो घर ढहिजी विया आहिनि, भितियूं ढहिजी आहिनि। असां पीपी खे वोट था ॾियूं, अञा ताईं पीपी वारा कोन आया आहिनि। असांजो ज़ुल्म थियो आहे, जॻहियूं भितियूं किरियूं आहिनि। मींहुं असांखे ज़ुल्म करे चयो आहे। साईं असांजी मदद कयो। सिकंदर राह फोटे खे चयो मदद कयो, असांजे लाइ असां लाइ ज़ुल्म थी वियो आहे। असांजो छितियूं किरी पियूं आहिनि, असांजे घर ॿार सभु कुझु किरी पियो आहे। असांखे केरु अच्छा ते वेठा आहियूं, असांखे केरु बि सारा कोन थो लाहे। अदा नुक़सान ई नुक़सान आहिनि। जॻह किरे थी हेॾां, भितियूं पियूं किरनि हेॾां, मथां बि पाणी हेठां बि पाणी। बसि हाणे छा कयूं, वेठा आहियूं, मठि कयो, को वार वारो आहे कोन। घर किरी पिया आहिनि, सभु तबाह थी विया आहियूं, अछ ते वेठा आहियूं। बसि ईअं वेठा आहियूं अछ ते, अलाह जे तोह ते। का मदद थी आहे? कहिड़ी को इमदाद? कुझु बि कोन्हे, का शइ न आहे। नुक़सानु थियो आहे। जायूं सभु किरी पियूं आहिनि, भितियूं कोट किरी पिया आहिनि। अछ ते वेठा आहियूं, आसमान सफ़ा वेठा आहियूं। राति कल्ह टे ॾींहं गाड़ी मींहं में बेरोज़गार वेठा आहियूं। इहो थियो आहे त हिन महिल को बि कंहिं लोन न ॾिनो आहे। पी पी आर खे वोट ॾींदा आहियूं। का बि हिन महिल ताईं मदद असांजी न थी आहे। कंहिं का शइ न असांजी मिली आहे हिन टाइम ताईं। असां इहे सफ़ा आसमान ते अछ ते वेठा आहियूं। साईं असांजे हिते घर ॿर सभु कुझु हर शइ ॾही वई आहे। गवर्नमेंट असांखे कुझु बि न ॾिनो आहे हिन महिल ताणी, का मदद बि न कई आहे। असां पीपी खे वोट ॾियण आहियूं। असां अपील था कयूं सरदार सिकंदर राह पोट खे, साईं आसिफ शाह खे, हाकिम खान नुआणी खे, सलीम बाजारी खे। साईं ॾाढो घर बर तबाह कयो त असां ज़लील थी विया आहियूं, छा कयूं। असां माल सभु रुली विया, ग़रीब माण्हू छा कयूं। अच्छा, हा, हिन महिल बि पाणी बिठो आहे घरनि में? ॾाढो पाणी आहे गोॾे जेॾो। सामान जेको उहो वियो हिते भुरी वियो, को काॾे वियो। बरसाति कोट केरा छॾिया आहिनि, जायूं केरा छॾिया आहिनि। खाधे पीते लाइ दर बदर वोट पीपी वठे थी। असांजे ग़रीबनि जी कुझु मदद करे। बेवा ऐं 3 ॿचड़ा अथमि। हाणे हींअर मौसम में रोज़गार बि न आहिनि। किथां राशन आणियूं, किथां बचण। हे सभु गॾु हुन सभु कोट भितियूं। साईं खे अपील आहे त असां ग़रीबनि जी रन ज़ालनि खे न असांखे इहो मिले, ज़कात मिले, न 5 रुपया असांखे मिलनि। कार्ड मथां खां बंदि करे छॾीनि, वोट बि असां ॾियूं त असांजी कुझु त मदद। हींअर हालात ॾिसो असांजे, तव्हां पाण ॾिसो था। आहे मुकमल आहे घर तव्हांजे, आॾो तव्हां भरियो था, ॾिसी सघो था। किरी पियूं छतियूं, वींजर जायूं, कोट किरी पिया आहिनि। बचा के हुते सभिनि जा घर, सॼो वेढ़ो किरी पियो अथऊं। कंहिं वटि वञूं, सभु को हालात में इहो ई लॻो पियो आहे। आज बिल्कुलु जीअं त तव्हां ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त मुसलसल बरसाति जेका पई आहे, बरसाति पवण जे सबबु जेको आहे असांजा समूरा घर जेको आहे किरी पट थी विया आहिनि। वधीक जेकब टीवी सां ॻाल्हि ॿोल कंदे बाग यूसुफ जे ॻोठाणनि जो इहो बि चवणु आहे त मक़ामी इंतिज़ामिया तरफ़ां या हुकूमत तरफ़ां हिन महिल ताईं असांजी जेका आहे कंहिं बि क़िस्म जी सार न लधी वई आहे। असांजा बचड़ा जेको आहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि। त हितां जे रहवासियुनि ऐं ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली राहपोटो खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा असांजी फौरी तौर ते जेको आहे मदद कई वञे ऐं असांखे रहण जे लाइ जेको आहे छत ॾिनी वञे, ताकी बाआसानी असांजा बचड़ा ऐं असां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब टीवी न्यूज़, सेवण शरीफ़।